नहासात मुस्तक़र्रन व मुकामा। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो, इन रते देरे शहर जी जमात, दीनदारो, कलमे वारो, प्यारे मोहम्मद अरबीअ जा प्यारो, अवांखे मुबारक आ जो अजो की रात जे अंदर अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजे पाक घर में विहारे पाक कलाम जो ॿुधणु नसीब फरमायो आहे। ॾाढे आमीन चो। अजो को मौजू आहे दोज़ख, जंहिंमें जहन्नम भी बयान कयो वेंदो, कब्र, क़यामत, मौत ऐं जन्नत। सब चो सुभान अल्लाह। जेका तारीफ़ अल्लाह साईं जन्नत जी कुरान में कई आहे, उहे नेमतूं भी ज़ाहिर थींदियूं। सब चो सुभान अल्लाह। जहन्नम जो ज़िक्र भी कुरान में बयान फरमायो अथई, उहो भी बयान थींदो। मौत जो मंज़र भी आहे त कीअं थो मौत अचे। इहो इंसान जेको घुमंदो थो वते, फिरंदो थो वते, पखियुनि में वेठो आहे, बंगलनि में वेठो आहे, मारिन में वेठो आहे, का घड़ी उहा अहिड़ी शइ आहे जेका हिन जे जिस्म मां थी निकिरी वञे त हे बेकार थो बणिजी पए। ऐं क़यामत भी आहे, वॾो धमाको आहे। उन्हीअ खे भी मञणो पवंदो असांखे त अॼु खाऊं, पीऊं, घुमूं, उथूं, वेहूं, को ॾींहुं उहो थींदो जो अल्लाह जे आॾो हाज़िरी भरणी पवंदी। इंसाफ़ वारो ॾिहाड़ो भी अचणो आहे। आमलनामनि जे ताराज़ीअ जे तोड़ वारो ॾिहाड़ो भी अचणो आहे। जेको 50,000 साल गर्मीअ जो ॾिहाड़ो हूंदो, जंहिंमें माण्हू पघर में पिया गोता खाईंदा, उहो ॾिहाड़ो भी ज़रूर अचणो आहे। इन करे फरमादो या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुम इन्न ज़ल्ज़लतस्साअति शैउन अज़ीम। अगे फरमाया दो कुरान में, यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़अत व तज़उ कुल्लु ज़ाति हमिलिन हमलहा
वतरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। ॾाढा चओ सुभान अल्लाह। अल्लाह जी फरमा तो पूरी दुनिया जा इंसान हो इत्तकू रब्बकुम, डिजो पंहिंजे अल्लाह खां। कंहिंखों डिजो? ऐं उन दर्दनाक ॾिहाड़े ॾे नज़र कयो। वॾे में वॾो ॾिहाड़ो थींदो 50,000 साल जो। जंहिं ॾिहाड़े जे अंदर जो कोई कंहिंजो ॿार खणी न सघंदो। अबो पुट खां बेज़ार हूंदो, अम्मा न्याणीअ खां बेज़ार हूंदी, मुर्शिद मुरीद खां बेज़ार हूंदो, उस्ताद शागिर्द खां बेज़ार हूंदो। उहो ॾींहुं यादि कयो। पुट जी नेकी खुटंदी त बाबो न ॾींदो, बाबे जी नेकी खुटंदी त पुट न ॾींदो, न्याणीअ जी नेकी खुटंदी त अम्मा न ॾींदी, अम्मा जी नेकी खुटंदी त न्याणी न ॾींदी, मुर्शिद जी नेकी खुटंदी त मुरीद न ॾींदो, मुरीद जी नेकी खुटंदी त मुर्शिद न ॾींदो। क़ुरान फरमातो ला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा। सब ॾाढा चओ सुभान अल्लाह। उन दिहाड़े जे अंदर अल्लाह जे आॾो हाज़री भरणी पवंदई। तंहिंजे करे उतों जो समर तैयार कर। जेके पघर में पिया गोता खाईंदा, कंहिंखे चेल ताईं पघर हूंदो, कंहिंखे सीने ताईं पघर हूंदो, कंहिंखे गोॾनि ताईं पघर हूंदो, पर के अहिड़ा जवान बि हूंदा जो इन दिहाड़े जे अंदर अल्लाह जे अर्श जे छांव जे हेठों बीठा हूंदा। हा मौलानी वर्मा तो कुरान में यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्ज़अत वतज़उ कुल्लु ज़ाति हम्लिन हमलहा वतरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन अज़ाबल्लाहि शदीद। सचो आ कुरान किन। अल्लाह वर्मा उन ॾींहुं तव्हां ॾिसंदो जो खीर पिया कमन खां बच्चा विसरी वेंदा। केॾो अम्मा खे बच्चो प्यारो हूंदो आहे। अध रात जो कीं कंदो आहे, मिठी अम्मा निंड फिटाए छातीअ सां लाहींदी अथसि। उन ॾींहुं अम्मा खे बच्चा बि प्यारा न हूंदा। एॾो दर्दनाक ॾिहाड़ो हूंदो। उन ॾींहुं ख़ुदा जे आॾो हाज़री भरणी थी। पो उहे अमल हुजनी उहो करे हल। हितां जो क़यामत ॾींहुं तुंहिंजो बचाव थी वञे। सब चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे फरमाए तो सारा माण्हू बेहोश थी वेंदा। ॿुधजां वतरन्नास सुकारा, माण्हू बेहोश थी वेंदा। माण्हू चवंदा चोबो कन नशो कयो आहे, के पुछा करण वारा पुछा कंदा। अल्लाह फरमाए तो नशो त न हूंदो। एॾो अल्लाह जो अज़ाब सख़्त हूंदो जो माण्हू अज़ाब में बेहोश थी वेंदा। यादि रखी छॾ जो इन ॾींहं जे अंदर ख़ुदा करे अव्हां असांखे उहो होश हुजे जो प्यारे मोहम्मद खे हली सुञाणूं। सब चओ सुभान अल्लाह। इन ॾींहुं ख़ुदा करे अव्हां असां अर्श अज़ीम जे हेठां हुजूं। इन ॾींहुं ख़ुदा करे
पांजो अल्लाह अवाज़ां दे फजल करे जो ही कब्र में उठो तो पट जा वगा अल्लाह पांजे फजल सां नसीब करे। ॾाढा आमीन चो। तो बराबर उहा क़यामत जेका भोग समझूं वेठो आहे। अल्लाह फरमाए तो इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िल्ज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा बिअन्न रब्बक औहा लहा। ॾाढा चो सुभान अल्लाह। मौला फरमाए वो ॾींहुं याद कर जेनी धोड़ी वेंदी ज़मीन, ज़मीन पंहिंजा ॿार ॿाहिरि कढी छलाईंदी, रड़ियूं निकिरी वेंदियूं माण्हुनि खां त छा थी वियो ज़मीन खे। इहा क़ुरान थो फरमाए ज़मीन ॻाल्हाईंदी पर इन खां ॿी का ताक़त ॻाल्हाइण वारी न हूंदी। मां ख़ुदा इन अॻों ॻाल्हाईंदुसि। भला तोखां थो पुछां जेको अल्लाह ज़मीन को ॻाल्हाए सघे थो उहो ख़ुदा तुझे मुंहिंजे हथनि पेरनि खां बि चओ ॻाल्हाए सघे थो। चओ इहा ताक़त आहे। ताक़त की न ॻाल्हायो मां सां। ज़मीन ॻाल्हाईंदी, ए हथ पेर ॻाल्हाईंदा। अल-यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। आए खुदा जी ताक़त किन ॻाल्हायो मां सां। कुरान तो फरमाए हथ ॻाल्हाईंदा, पेर ॻाल्हाईंदा, वरी 24 पारे में थो चए त अखियूं बि ॻाल्हाईंदियूं, शाहिदी ॾींदियूं, कन बि शाहिदी ॾींदा। कुरान तो फरमाए जिस्म जी खल बि शाहिदी ॾींदी। उन्हनि खे मयारूं करे चवंदो तव्हां मूंसां गॾु बाहि में सड़ंदो। कुरान तो फरमाए उहा चवंदा कालू अंतकनल्लाहु अल्लज़ी अंतक कुल्ल शैइन व हुव ख़लक़कुम अव्वल मर्रतिन इलैहि तुरजऊन। सचो आ कुरान के ॻाल्हायो मां सां। उज़वा चवंदा असीं पाण नथा ॻाल्हायूं, उहो रब थो ॻाल्हाए जेको हर शइ खां ॻाल्हाईंदो आहे। उहा महल याद कजांइ ज़बान ते मोहर लॻी वेंदई। उज़वा पिया ॻाल्हाईंदई। तंहिंजे करे उहे कम कर हेर मुनहार, उहे कम कर जो क़यामत जे ॾींहुं तूं क़बर में उथंदो वञे। जीअं हूरा तुंहिंजे इंतज़ार में हुजनि, पट जा वॻा तुंहिंजे इंतज़ार में हुजनि। उहो ॾींहुं थिए अमलनामनि तुंहिंजे ताराज़ीअ जी जीअं तोड़ कई वञे त नेकनि वारो पुड़ गौरो थिए, गुनाहनि वारो टंगिजी पए। तले फरमा तो कुरान मजीद के अंदर फमन सकुलत मवाज़ीनुहु फउलाइका हुमुल मुफ़्लिहून। अगे फरमा तो वमन खफ़्फ़त मवाज़ीनुहु फउलाइका अल्लज़ीना खसिरू अनफुसहुम फी जहन्नम खालिदून। अल्लाह फरमा तो जंहिंजो नेकनि वारो पुड़ गौरो थियो उहो कामयाब थी वियो। जंहिंजो गुनाहनि वारो पल्लो गौरो थी पियो, नेकनि वारो हल्को थी पियो, इहो खसारे में वियो। ख़ुदा करे उहो ॾींहुं थिए जो तव्हां सां जो नेकनि वारो पुड़ क़यामत वारे ॾींहुं ताराजीअ जे तौर में गौरो थी वञे। इते दिल घुरे वठी की न ॻाल्हायो त मां सां पुड़ गौरो थिए न। कहिड़ो चओ नेकनि जो। जंहिंजो गुनाहनि वारो पुड़ गौरो थियो उहो त जहन्नम में हलियो वेंदो, जाते को सॾ ॿुधण वारो न हूंदुसि, अही पई न हूंदुसि, मददगार कोई न हूंदुसि। वमा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार।
एड़े ज़ालिम जो को भर जलू न हूंदो, सदन ॿुधण वारो न हूंदो, मददगार न हूंदो, जंहिंजे गुनाहनि जे ताराज़ी वारो पुड़ गौरो थी वियो, जे रब खे नाराज़ कयो, जेको ख़ुदा जा भाईवार दुनिया में बनाए मरी आयो, जेको शिरक कंदे मरी आयो, ज़िना कंदे मरी आयो, चोरियूं कंदे मरी आयो, गिला कंदे मरी आयो, इहो कामयाबीअ जे मंज़िल ते न पुॼंदो। हाँ, उहे माण्हू बि हूंदा जेके कब्रनि में उथंदा, हिकिड़ा उहे हूंदा जिन खे सॼे हथ में अमलनाम मिलंदा, ॿिया उहे हूंदा जिन खे खॿे हथ में अमलनाम मिलंदा। जिन खे खॿे में मिलियो पढ़ंदो बि रोईंदो बि, जेके सॼे हथ में मिलियो पढ़ंदो बि खिलंदो बि, जन्नत ॾे बि रवानो थींदो। क़ुरान तो फरमाए जंहिंखे सॼे हथ में अमलनामो मिलियो चवंदो हा मुक़रऊ किताबिया, हे अमलनामो त मुंहिंजो पढ़ो, हेतिरियूं मारियूं लिखियूं पयूं, पट जा वॻा लिखिया पिया आहिनि, हूरा मुंहिंजे इनाम में लिखियूं पयूं, सोन जा महलात मुंहिंजे इनाम में लिखिया पिया आहिनि, पढ़ंदो बि खिलंदो बि। जंहिंखे खॿे हथ में अमलनामो मिलियो चवंदो लम ऊ त किताबिया, न मिलिया सिधो हिन में जहन्नम लॻो पियो आहे, मां काॾे वञा, अॼु त मां जहन्नम जे बाहि जी सट ई न सही सघंदुमि। हुकुम थींदो मलाइको वारो कयो, और जन मुंहिंजे क़ुरान जे आयतुनि खे कूड़ो कयो, तलफ़उ वजूहहुम नार वहुम फ़ीहा कालिहून। इन जा बाहि सां मुंहुं ॾंभिया वेंदा। तोखां थो पुछां, जे मुंहुं खे लॻे बाहि त मुंहुं सुहिणो थींदो कि न कारो थींदो? ॾाढा ॻाल्हि खुदा बाहि खां बचावई। हाँ, सुहिणो मुंहुं तुंहिंजो कीअं थींदो? निमाज़ जे करे चेहरो सुहिणो थी वेंदो, ज़िक्र जे करे तुंहिंजो चेहरो सुहिणो थींदो, क़ुरान जे तिलावत जे करे तुंहिंजो चेहरो सुहिणो थींदो, प्यारे मोहम्मद जे ग़ुलामीअ जे करे तुंहिंजो चेहरो सुहिणो थी वेंदो। तुंहिंजो चेहरो तॾहिं सुहिणो थींदो जो नेकीअ जा कम कंदे उहो तुंहिंजे चेहरे में अहिड़ी क़ुरान वारी लाइट, निमाज़ वारी लाइट, रोज़े वारी लाइट, ज़िक्र वारी लाइट तुंहिंजे चेहरे में अची वेंदी जो हूरा भी तुझे हुस्न जो ताब न झले सघंदियूं। ईअं नूर सां हली रूबरू अल्लाह जो दीदार करे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। मां अर्ज़ पे कयूं त आहे क़यामत किन न गलाम सां वॾो दर्दनाक ॾिहाड़ो क़यामत जो थींदो, जो क़ुरान मजीद जे अंदर अल्लाह से फरमातो वनुफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून। और जॾहिं फूकी वेंदी सूर, सारे जा सारा कब्रनि मों निकिरी डोड़ींदा डोड़ींदा मां पालनहार जे तरफ़ ईंदा, रड़ियूं करे चवंदा कालू या वैलना मंबअसना मिन मरक़दना हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून। चवंदा कहीं वेल क्यों असांखे आराम मारन जान तो कहीं थारियो, और तोड़े कब्र में नांग पिया डंगीनन, मलाक मथों गुर्ज पिया ठोकीनन, तोड़े कब्र जी भीड़ पई हलंदी। ॿई पासरियूं पासरियुनि में ईअं मिली वेंदियूं जीअं मुंडा मुंडनि में मिली वेंदा आहिनि। यादि रख, उन कब्र में नांग भी थी, इन कब्र में विछूं भी थी, इन कब्र में तिलियूं माकोड़ा भी थी, पर जे इहा कब्र बिश्त जो बाग बनाइणी थी त क़ुरान मजीद खे चिंबड़ो। सब ॾाढा चओ सुभान अल्लाह। हिन रस्सीअ खे मज़बूत करे वठ, पोइ 12 मण मिटीअ जा हूंदा, अंदर बाग लॻी वेंदई। तॾहिं फरमातो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। मज़ो आहे क़ुरान में किन? छा में आहे मज़ो? अल्लाह फरमाए मुंहिंजे क़ुरान जे रस्सीअ खे मज़बूत करे वठो। साईं 5, 10, 15 फरमाए सारे जा सारा मुंहिंजे क़ुरान जे रस्सीअ खे मज़बूत करे वठो। हा, उहो ॾींहुं बि यादि कयो जो रड़ियूं माण्हुनि खां निकिरी वेंदियूं, कहीं वयल कयो असांखे आराम मारन जान तो कयो थारियो, मथों वर्दी मिलंदी हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून।
रब रहमान जो वायदो आ ओ न मनण वारा दिसो मां अल्लाह जी क़यामत मुंहिंजा नबी रसूल तव्हांखे सच चवंदा तव्हां चवंदा काॾों आई क़यामत हाणे उहो दर्दनाक ॾिहाड़ो आहे 50,000 साल जो ॾिहाड़ो थींदो उन ॾिहाड़े ते तुंहिंजी नज़र ई कान्हे पतो पवंदी जो अॼु तूं मज़ाक सम्झूं वेठो आहीं जॾहिं जहन्नमी जहन्नम में वञी पुॻा जन्नती जन्नत मां लीओ पाए पुछा कंदनि कुल्लु नफ्सिन बिमा कसबत रहीनतुन इल्ला अस्हाबल यमीन फी जन्नातिन यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतइमुल मिस्कीन। केॾो मज़ो आहे क़ुरान में खोले त हिन खे ॾिस हिन खां हवाल त वठी ॾिस अॼु त तूं पूजन में आहीं नशन पतन में आहीं दुनिया जे मॻीअ में आहीं माल जे मॻीअ में आहीं औलाद खे घणो ॾिसी करे माल घणो हथ करे अल्लाह जे ज़िक्र खे विसारियूं वेठो आहीं तॾहिं फरमादो या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुलहिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। ईमान वारो नवजे हलाकत में तव्हांखे तव्हांजो माल ऐं तव्हांजी औलाद मां अल्लाह जे ज़िक्र खां माल प्यारो न कजांइ औलाद प्यारी न कजांइ मां ख़ुदा खे प्यारो कजांइ पोइ मां रब वाइदो कयो आहे तोसां जन्नत जो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह युक़ातिलून फी सबीलिल्लाह व यक़तलून व युक़तलून वअदन अलैहि हक्कन फित्तौरात वल इंजील वल कुरान। समूरा चो तो खुदा जा वायदा सच्चा आहिनि समूरा चो पाण भी सचो आहे त वायदा भी जहन्नम जो वायदो भी कयो तई सचो आ और क़यामत जो वायदो कई समूरा चो उहो भी सचो आ समूरा हीअं चो त जन्नत जो वायदो भी सचो आ। जॾहिं जहन्नम में पुॻा जन्नती जन्नत मां लीओ पाए पुछंदनि ॾियो त हवाल तव्हां हेॾे अचणा न वञणा दुनिया में पट जा ऊचा कपिड़ा पाईंदा हो अॼु जहन्नम जो लिबास तव्हांखे पारायो वियो आहे दुनिया में कुकड़ कोफ्ता कोरमा खाईंदा हो अॼु थूहण जो वण तव्हांजी खुराक आहे लाकिलून मिन शजर मिन ज़क़ूम फमालिऊन मिन हलबतून फशारिबून शुरबल हीम हाज़ा नुज़ुलुहुम यौमद्दीन। सचो आ कुरान किन ॻाल्हायो मां उहो ॾींहुं भी याद कयो जो जन्नती जन्नत मां लियो पाए जहन्नम खां पुछा कंदा छा चवंदा उनको पुछा करे चवंदा त तव्हां न हिते अचणा न वञणा तव्हां ऊचा कपिड़ा पाईंदा हो तव्हां ऊचा खाधा खाईंदा हो कोफ्ता कोरमा अॼु थूहर जो वण तव्हांजी खुराक आहे लाकिलून मिन शजर मिन ज़क़ूम फमालिऊन मिन हलबतून फशार हाज़ा नुज़ुलुहुम यौमद्दीन नहनु खलक़नाकुम फलौला तुसद्दिकून अफ़रायतुम मा तुमनून अअंतुम तख़लुक़ूनहु अम नहनुल ख़ालिक़ून। सचो आ कुरान किन ॾाढा मां ॻाल्हा पुछा कंदनि ऊचा खाधा खाईंदा हो अॼु थूहर जो वण तव्हांजी खुराक आहे ओ दुनिया में शरबत पी अथव दुनिया में बोतलूं पी अथव दुनिया में ऊचा थधा मिठा पाणी पी अथव अॼु तव्हांजे लाइ रत पूं टकल तव्हांखे प्यारी थी वञे क़ुरान थो फरमाए रोईंदा बि चवंदा बि बसि असां काॾे वञूं हीअ असांजी बदबख्ती असां ते ग़ालिब थी वई क़ालू रब्बना ग़लबत अलैना शिक़वतुना व कुन्ना कौमन ज़ालिमीन।
चंदा ए रब असांते बदबख्ती गालिब थी वई हाणे असांखे ॿाहिरि कढो रब्बना अखरिजना मिन्हा फइन उदना फइन्ना ज़ालिमून ॾाढे हंधि चयो सुभान अल्लाह चवंदा ए रब असांखे ॿाहिरि कढ पोइ हिते मोटा जे न सुधरूं त पोइ ज़ालिमूं कावड़ में वर्दी मिलंदी काल अक्सऊ फीहा वला तुकल्लिमून हटो परे हेॾे काॾे आया हो अॼु मां ख़ुदा तव्हांजा सॾ कर ॿुधण जे लाइ तयार ई न दुनिया में मुंहिंजो क़ुर न वञो अॼु हेॾे माॾे काॾे आया हो अॼु मां ख़ुदा तव्हां खां बेज़ार आहियां दुनिया में मुंहिंजो मुस्तफ़ा जे ग़ुलामीअ खां मुंहुं मोड़ियो निमाल खां मुंहुं मोड़ियो क़ुर खां मुंहुं मोड़ियो अॼु मां ख़ुदा तव्हां सां ॻाल्हाइण लाइ तयार ई न आहियां पोइ उन माण्हूअ जो कुझु बचो ॾाढे हंधि ॻाल्हायो हल हली वियसि समझो जन्नती जन्नत में लियो पाए दोज़खन को पुछा कंदा उते तो तव्हांखे उचा उचा बिस्तरा हा पलंगन ते आरामी हुंदा हो गालीचन ते आरामी हुंदा हो अॼु त जहन्नम जो लिबास तव्हांखे विछाए ॾिनो वियो आहे रोईंदा बि अखियुनि मां पाणी हारे चवंदा बसि असां छा कयूं भला छाजे करे तव्हां हेॾे वियो अखियुनि मां पाणी हारे चवंदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतिमुल मिस्कीन वकुन्ना नखूज़ मल खाइज़ीन वकुन्ना नुकज़्ज़िब बियौमिद्दीन हत्ता अतानल यकीन सचो आ कुरान किन चवंदा हिकु त असां निमाज़ न पढ़ीसीं ॿियो मिस्कीन दरवाज़े ते आया धिका ॾेई मोटायोसीं ऐं ॿिए नंबर में ग़रीबनि खे खाधो न खारायोसीं मिस्कीननि खे खाधो न खारायोसीं ऐं टे नंबर में सॼो ॾींहुं होटलनि ते वेही बकवास कंदासीं असां खां क़बर विसरी वई क़यामत विसरी वई मौत ॾे असांजो ध्यानु ई न हूंदो 50,000 साल जे दिहाड़े ॾे असांजी नज़र ई न ई अॼु काॾे वञूं अॼु उन अल्लाह जे आॾो असांजी हाज़िरी आहे जंहिंजे आॾो कंहिंखे ॻाल्हाइण जी ताक़त बि कान्हे का हा रते वारा उहा महल यादि कर जो सारा नबी बि नफ़सी नफ़सी ॿिया कंदा वतंदई कंहिंखे ॻाल्हाइण जी मजाल न हूंदी उहो ॾींहुं यादि कर ऐलान थींदो लिमनिल मुल्कुल यौम लिल्लाहिल वाहिदुल क़हार चाहिए ताकत कंहिंखे न हूंदी जेको सुवाल जो जवाब ॾे सुवाल बि पाण कंदो समूरा चो त जवाब बि पाण ॾींदो कि न आहे कंहिंखे ताकत ॾाढे हंधि ॻाल्हायो केरु ॻाल्हाए सभु चओ हुन जी ताकत मथे आहे इन करे फरमातो अन्नल कुव्वत लिल्लाहि जमीआ सारी दुनिया वारियूं ताक़तूं समूरा कठे कयो उहे हिकु बरथी पियूं अल्लाह जी ताक़त ॿी बरथी पए त उहे ताक़तूं नेस्त नाबूद थी वेंदियूं सभु चओ त ख़ुदा जी ताक़त अञा मथे आहे हथ मथे खणी त चओ अल्लाह जी ताक़त अल्लाह जी ताक़त मथे थी हो बेपरवाह केरु ॻाल्हाए उन सां फरमातो वमन कफर व इन्नल्लाह गनियुन अनिल आलमीन बेपरवाह भी आ बेनियाज भी आ कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद समूरा चो त बेनियाज भी आ बेपरवाह भी आ रहमान भी आ रहीम भी आ सखी भी आ हिय चो त बुर्दबार भी आ इन्नहु कान हलीमन गफूरा समूरा चो तो खुदा बुर्दबार भी आहे कि न
इते पकड़ करे जानी जिन्ना थो करे इते पकड़ करे तो जो मर्जी जो मालिका गर्दन तोड़े तो उन मर्जी जो मालिका समूरा चो ही उन जी बुर्दबारी आ जो रियायत थोड़े तारियों पे तो तारे वरी भी हो मन पोते मोटे तो मुझे मोहम्मद अरबी जो उम्मती आदम माफी दई जन्नती बनाया से आहे बुर्दबार किनन फिरौन जेड़े जालिम सां भी रियायत कई त मन पोते मोटे पर न मोटियो त पानी में गोतो ही हिक खाराई निमरूद जेड़े जालिम सां भी रियायत कई त मन पोते मोटे इब्राहिम नबी मुकई हुनडे मूसा नबी मुकई पर हिन फिक्र न कयो आई जे रब के कावड़ त मंडले मशरख माराई समूरा चो त बुर्दबार भी आहे किनन गफूर बिया समूरा चौथ रहीम बिया आहे रहीम किनन आलिमुल गैब व शहादत हुवल रहमानुर रहीम समूरा चो रहमान बिया रहीम बिया उन्हें जे आडो जरूर हाज़री भरनी थी तुझे बिस्तरी मोकरान पूरी दुनिया जा मानू तुझे जन्नत में जन तभी मारियूं बची पवनियूं मानू खुटी पवना को मां मोहम्मद खुश न थींदुमि को कहिड़े नबी जो उम्मती जन्नत में वञे को कहिड़े पैगंबर जो उम्मती जन्नत में वञे मां तॾहिं ख़ुशि थींदुमि जीअं मुंहिंजा जन्नत में सभिनी खां घणा हुजनि रब वायदो के मुझा पैगंबर गणती न कर तुझा जन्नत में सब खां घणा हूंदा ऐं वायदो कयो अथई क़ुरान में ऐं पैगंबर मां तोखे राज़ी कंदुमि वल सौ वयोती का रब्बुक वतरवा सब ॾाढा चओ सुभान अल्लाह आहे क़यामत थींदी कि न ॾाढा मां सां ॻाल्हा वडो दर्दनाक ॾिहाड़ो थींदो खीर पिया कमरनि खां बच्चा विसरी वेंदा सारा माण्हू बेहोश थी वेंदा जंहिं धोड़ी वेंदी ज़मीन क़बरनि मां मुआ मुक़ामनि मां थंदा रड़ियूं लिकिरी वेंदियूं पर अल्लाह जे तरफ़ां वर्दी मिलंदी त हे उहा क़यामत अथव जेको न मञींदा हो अॼु ॾिसो मां अल्लाह जी क़यामत त पतो पयव हिकड़ा था चवन दोज़ख थी दड़को बिश्त थी दिलासो दड़को न है कुरान थो बुधाए त जहन्नम आहे कि न फरमाए तो वसीकल लज़ीन कफरू इला जहन्नम ज़ुमरा आहे जहन्नम किन और वर्मा तो हाज़ी जहन्नमुल्लती कुंतुम तुअदून आहे जहन्नम किन मनणो पवंदी हे उहो जहन्नम थी जंहिंजो रब चवंदो मां तव्हां सां वाइदो कयो हाज़िही जहन्नमुल्लती युकज़्ज़िबु बिहल मुजरिमून यतूफून बैनहा व बैन हमीमिन आन फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान समूरा चो तो कुरान सचो आ जाथों खोले उतो रहमत आ जाथों खोल उतो बरकत आ जाथों खोल समूरा चो उतो हिदायत ही हिदायत आ हिदायत शाम ॻाल्हायो मां आहे जहन्नम किनन हिकड़ो लूहाटो भी जन्म जे बाहि जो न सही सघंदे मारे मारे तक कुरान तो वरमाए हिकड़ी खल सड़ी वेंदी वरी बी चारींदासूं वरी सड़ी वेंदी वरी चारींदासूं इहा तां त पई सज़ा हलंदी रहंदी जेस ताईं सज़ा या तुझी पूरी थे जे मोमिन आहे त सज़ा खाई वरी भी जन्नत में ईंदे जे मुशरिक आहे त तोखे जन्नत कान मिलंदी छो त ख़ुदा मुशरिक जे मथों जन्नत हराम कई आ व मन युशरिक बिल्लाह फक़द हर्रम अल्लाह अलैहिल जन्नत व मअवाहु नार सचो आ कुरान किन
वो बचा पाण खे जे जहन्नम को बचाइणो थी जहन्नम ॾाढो ॾुखियो थी हिन बाहि हीअ त बाहि कुझु बि कोन्हे वो 70 साल जहन्नम जी बाहि अञा मथे थी हिकिड़ो लुहाटो न सही सघंदे हितां वारी बाहि ते 5 मिंट हथ रख त तूं फलूसणा निकिरी पवनी हूअ बाहि त तोखे केरी करे छॾींदई करोड़ा बणिजी वेंदे वरी ख़तम थी वेंदे वरी पैदा कंदासीं वरी खला सड़ी वेंदियूं वरी ॿी चाढ़ींदासीं इहो अज़ाब हलंदो रहंदी हिकिड़ो मिंट बि तूं तकलीफ़ न सही सघंदे जिथे पानी न मिलंदई मिठो थधो पानी न मिलंदई शरबत न मिलंदई रत पूं टकारी ॾिनी वेंदई जहन्नम जो लिबास पारायो वेंदई उहा महल यादि कर जिथे थूहर जो वण तुंहिंजी खुराक आहे उहा महल बि त यादि कर जिथे ख़ुदा खां सवाइ को सॾ ॿुधण वारो न हूंदी रब जे तरफ़ां वर्दी मिलंदी हेॾे काॾे आया हो दुनिया में मुंहिंजो क़ुर न वञो मुंहिंजे आख़िरत ते तव्हांखे यकीन न हो क़यामत ते यकीन न हो मुंहिंजे क़ुर ते तव्हांखे यकीन न हो तव्हां सम्झो पे त जहन्नम भी कोन्हे को क़यामत भी कोन्हे का मौत ईंदो वरी उथंदासीं ई कोन वयासीं मरी वियासीं त छुटासीं मां ख़ुदा खे ताक़त आहे मिटीअ मां पैदा कयो मां वरी मिटीअ में आणींदोमां मिनहा ख़लक़नाकुम व फ़ीहा नुईदुकुम व मिनहा नुख़रिजुकुम तारतन उख़रा ॾाढे हंध जो सुभान अल्लाह अदा क़ुरान सचो आहे न ॻाल्हायो मांसां हे ॾसे थो फरमाए थो त मिटीअ मां ठाहियो मां वरी मिटीअ में आणींदोमांव हा ॿुधी छॾ ओ वरी इन मिटीअ मां ख़ुदा माण्हू करे उथारींदोमांव इहा मुंहिंजी ताक़त आहे मूंखे साल न लॻंदा वरिया न लॻंदा मूंखे मशहूरन करण जी ज़रूरत कान्हे फरमाए थो क़ुरान मजीद जे अंदरि इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून जेकॾहिं मां अल्लाह कंहिं शइ जे ठाहिण जो ठाहिण जो मां इरादो कंदो आहियां चवां त थी त उहा शइ जो थी पवंदी आहे मां मशवरा कंहिंसां न कंदो आहियां मां सलाह कंहिंसां न कंदो आहियां मां हेॾी मखलूकात ठाही आहे आसमान पैदा कयो आहे ज़मीन पैदा कई आहे सिज पैदा कयो आहे चंड पैदा कयो आहे लोह पैदा कयो अथमि कलम पैदा कयो आहे वण पैदा कया अथमि ढोर पैदा कया अथमि पखी पैदा कया अथमि जीत पैदा कया अथमि ओ भला से थक त थियो हूंदी के थक उन के थींदो जेको निंड करे मां त जागा ही जागा तो वला यऊदहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलीयुल अज़ीम ॾाढा ॾाढा चओ सुभान अल्लाह हीअं चओ त ख़ुदा थकजण खां पाक आहे सही हेॾा बाना पैदा कया दी जिन पैदा कई इंसान पैदा कई मलाक पैदा कई हूरा पैदा कई थक त थियो हूंदी ख़ुदा फरमाए त मां थकजण खां पाक आहियां ऐं हिन बाननि जी निगरानी दुनिया जी निगरानी मां रब खे न थकाईंदी आहे समूरा चो थक उन्हीअ खे थींदो आहे जेको निंड करे हुनखे निंड त नथी अचे पर ऊंघ बि नथी अचे जेको जागे ई जागे थो अल्लाह ला इलाहा सब ॾाढे हंधि चओ सुभान अल्लाह ओ फरमा दो अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताखुज़ुहु सिनतुन वला नौम समूरा मां तव्हां खां थो पुछां त असांजो माबूद केरु आहे ॻाल्हायो सिंह घणा माबूद आहिनि जो हिकिड़ो आहे असांजो माबूद उहो आहे जेको सदाई जीअरो आहे हथ मथे खणो कहिड़ा सदाई जीअरो समूरा चओ हेॾे हेॾे मारे थक ॿियनि जे मथो मौत आणींदो आहे पाण सदाई जीअरो आहे ॿियनि ते फनायत ईंदी चओ पाण खे बका अथव
ॻाल्हाईंदो ईअं न ॿिन खे खाराईंदो आहे पाण खाइण खां पाक आहे ॿिन खे निंड कराईंदो आहे पाण ऊंघ खां बि पाक आहे ॿिन खे चओ बचड़ा जना अथई के ॼाया के ॼमिया विया ॼाया विया पाण ॼमण ॼाइण खां पाक सभु चओ सुभान अल्लाह तोखे किले किले जा अंब खाराईंदो थी पाण थो चए हुव युत इमु वला युत अमु तव्हांखे मां खाराईंदो आहियां मां खाइण खां पाक तोखे खीर थो पीआरे पाण पीअण खां पाक लबनन खालिसन साइगल शारिबीन या कंहिंजी तारीफ़ आहे ॾाढा त ॻाल्हाए अल्लाह फरमाए थो के खीर पीआरियुमि माखियूं पीआरियूं मां अल्लाह फरमाए थो मेवा खाराया मां खारकूं खारायूं मां अंब खाराया मां नेमतुनि सां नवाज़ो मां अल्लाह फरमाए थो जाॾे जो नज़र कंदे तोखे मुंहिंजी तारीफ़ नज़र ईंदी माना मां ई आहियां मुंहिंजी तारीफ़ रहंदी सभु चओ सुभान अल्लाह वडेरे जी तारीफ़ पीर जी तारीफ़ कामोरे जी तारीफ़ कीअं हलंदी अॼु आहे सुभाणे न हूंदो तारीफ़ उन्हीअ जी कर जेको चओ सदाई जीअरो आहे केरु जीअरो ॾाढा त ॻाल्हा तोखे मांखे बचड़ा ॾींदो आहे केरु पाण चओ बच्चन खां बि पाक घर वारनि खां बि पाक लई सक मिसली शयुनि हुनजे मिसाल चओ का शइ आहे ई कोन आहे कि न त मां अर्ज़ पे कयुमि त उहो ॾींहुं बि यादि कर जंहिं ॾींहुं अल्लाह जे आॾो हाज़िरी भरणी पवंदई काफ़र चवंदो न मरां हेॾे गौर कर काफ़र चवंदो न मरां खाई पी वठां हा मोमिन चवंदो मरां मौत आहे पुल या टपां पार थियां त रूबरू वञी पंहिंजे रब सां मिलां मरणो भी जरूर आचो मौत बरहक तॾहिं फरमाए तो कई वतकफुरून बिल्लाह व कुंतुम अमवातन व अहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन ॾाढा त चओ सुभान अल्लाह ईंदो मौत किन ॾाढा त ॻाल्हा अल्लाह फरमा तो पैदा करे वरी मारींदो मां वरी जीआरींदो मां पाण ॾे मोटाईंदो मां सभिनी ताक़तुनि जो मालिक मां आहियां अदा केरु आहे इन्हनि ताक़तुनि जो मालिक सभु चओ हुनजी ताक़त मथे आहे जीअं वणे सूंगे कंदो आहे कंहिंजी मर्ज़ी हलंदी फिरौन चए पियो मुंहिंजी मर्ज़ी हीअ ई पुॼां फिरौन जो मर्ज़ी आहे त मूसा खे ॼमण न ॾियां पर जे ॼमियो त कुहाईंदो माल पर अल्लाह जी मर्ज़ी आहे ॿुधजां ख़ुदा जी मर्ज़ी आहे पैदा त कंदो मांस पर फिरौन जे गोद में पालराईंदो मांस इहा कंहिंजी मर्ज़ी हलंदी और तॾहिं वरमा दो वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह इल्ला अन यशा अल्लाह रब्बुल आलमीन मौला वर्मा तो जी तहांजी मर्ज़ी हूंदी उहे न थींदो जीअं मां अल्लाह जी मर्ज़ी हूंदी उहे थींदो अदा मां सां ॻाल्हाए कंहिंजी मर्ज़ी हलंदी न वडेरे जी न पीर जी न कामोरे जी हेॾे मारे तक नबीअनि जी भी मर्ज़ी न हलंदी जाते अल्लाह जी मर्ज़ी हलंदी कंहिंजी मर्ज़ी हलंदी ॾाढा त ॻाल्हायो कंहिं निमरूद जी मर्ज़ी आहे त मां इब्राहिम खे बाहि में भुगड़ा करे छॾींदुमि ख़त्म करे छॾींदुमि अल्लाह जी मर्ज़ी आहे त निमरूद खे मां मंदिरे मच्छर खां माराए इब्राहिम नबीअ जे लाइ बाहि में बाग बनाए छॾींदुमि तॾहिं फरमाए थो वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह रब्बुल आलमीन
मां तोखां थो पुछां कंहिंजी मर्ज़ी हलंदी? यूसुफ नबी जे भाउरनि जी मर्ज़ी आहे त अधे खे क़त्ल कयूं, ख़ुदा जी मर्ज़ी आहे त कुसण खां बि बचाईंदोमांसि, ॿुॾण खां बि बचाईंदोमांसि। पोइ कंहिंजी मर्ज़ी ज़ाहिर थी। समूरनि मां यूसुफ खे इज़त वारो कंहिं बणायो। ॾाढा मां सां ॻाल्हायो। ज़लीखान जे मकर खां कंहिं बचायुसि, मिस्र जे मार्केट में कंहिं विकिणायुसि, मारे मारे कंदे मिस्र जो गवर्नर कंहिं बणायुसि। समूरा चो जेका उन्हीअ जी मर्ज़ी हूंदी उहो ई थींदो। तुंहिंजी मर्ज़ी न हलंदी, मुंहिंजी मर्ज़ी न हलंदी, अल्लाह जी चो मर्ज़ी हलंदी, जीअं रब्बुल आलमीन जी मर्ज़ी हूंदी। कंहिंजी मर्ज़ी हलंदी? त समूरा चो त जहन्नम भी उन्हीअ जो आहे। कंहिंजो आहे जहन्नम? उहा महल यादि कर जो उन जहन्नम में पहुचायो वेंदो जहन्नमिन खे, जाते से टचकंदड़ पाणी हूंदो जो जहन्नमी उन में ईंदा वेंदा पिया। अदा मां तोखां थो पुछां, टचकंदड़ पाणीअ में बरंदड़ बाह जे में जे माण्हू घुमंदो त जान बचदी? ॾाढा ॾाढा त ॻाल्हि। नंढे में नंढो जहन्नमिन खे अज़ाब इहो थींदो जो जहन्नम जी जुती पाराई वेंदी, पाईंदो वेंदो, अखियुनि मां नूर वेंदो। हा, हिकड़ी सत बि रते वारा जहन्नम जी न सही सघंदे। मुशरिक छो छो आहे, गैरनि जी पूजा छो थो करे, दर दर ते छो थो धिका खाईंदो वते। अॼु कंधे खे बि महबूद सम्झो थी, झंडे खे बि महबूद सम्झो थी, कबर खे बि महबूद सम्झूं वेठो आहे, मोलनि खे बि महबूद सम्झूं वेठो आहे। कुझु कंहिंजे हथ में कोन्हे। असां सभिनी जो महबूद उहो आहे जेको सदाई जीअरो आहे। अल्लाह ला इलाहा इल्लाहु। सब तो तहां भी ॾाढा चओ अल्लाह, चओ चओ अल्लाह ला इलाहा इल्लाहु। समूरा चो उहो आ, हिकिड़ो आ। सब चो सुभान अल्लाह। ॿियो कोई कोन्हे। जे सत आसमान बनाया, सत ज़मीनूं बनाई, जे बचड़ा ॾिना, जे पीढ़ी पैदा कई, जेको निंद्रा थो कराए, उहो केरु आहे? ॻाल्हा ॻाल्हा। उहो अल्लाह आहे, ॿियो कोई कोन्हे, हिकिड़ो आहे। घणा आहिनि? वरमादो हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशाउ। ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। होॾो वरी जे दाह कई आहे यूनुस नबी मच्छीअ जे पेट मां बि इहा दाह। ला इलाहा इल्ला अंता सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। समूरा चो ला जी जे तलवार घुमी त हिकिड़ो बि महबूद न बचो। हाँ, हिर हिर मारे तक नाहक वारे महबूदन जी हड़ हली वई। हाँ, कोई न बचो इल्ला अंत, मगर तू ही आए। हाँ, मच्छीअ जे पेट में नबी बि ख़ुदा खे थो सॾे त पक त ॿुधंदो त उहो ॿुधंदो। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। त मां अर्ज़ पे कयो मां त उहा माल यादि कर। ओ जॾहिं जहन्नमी जहन्नम में वेंदा, अहिड़ो पाणी टचकंदड़ हूंदो, जान जेका पाणीअ में वई
अल्लाह अकबर। कुरान थो फरमाए उहे माण्हू और जन मुझे जहन्नम के कूड़ो क्यों हो। हाज़ी जहन्नमुल्लती युकज़्ज़िबु बिहल मुजरिमून यतूफून बैनहा व बैन हमीमिन आन फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। हाणे माड़े तक इहा हई जहन्नम, इहो छा हो? इहा जहन्नम जो ज़िक्र छला। हाणे पोइते वरी जेको सॼो रुकू आहे सूरत अर-रहमान जो, वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अगे वर्मा दो ज़वाता अफ़नान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान फ़ीहिमा ऐनान तजरियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ॾाढो चओ सुभान अल्लाह। क्यों जहन्नम जो ज़िक्र भी कुरान में आ, क़यामत जो ज़िक्र भी कुरान में आहे कि न, मौत भी कुरान में आहे। रब ॿुधाए थो त मां जीअरो करे मारींदो मां, अम्मा जे पेटों बच्चो करे पैदा कयो मां, वरी ज़मीन ते घुमायो मां, वरी मारींदो मां, पाण ॾे घुराईंदो मां। इहा ताक़त भी मां ख़ुदा खे आ जो वरी तां मां मोलनि खे मां जीअरो भी करे सघां थो। इहा कंहिंजी ताक़त आहे? अन्न जा दाणा जेको बेजारो छतींदो आहे मारे तक, उहे मोल दाणा बणजी विया। उन्हनि दाणनि मां साए सले जी सूरत बनाए, हिक दाणे मां 100 दाणा बनाए, हिक मण मां खलार मां पैदा करे सघां थो त मोलनि खे बि मां रब जीअरो करे सघां थो। आहे कि न? वह महल भी याद कर। ओ जड़ी सकरात लगई, ज़बान तारूं सां लगी वेंदई, अज़ीज़ करीब मथों ॾाढो करे प्यार हूंदई, हिकिड़े लुकमे खाइण जी मोकल भी कान मिलंदई। अम्मा खे जड़ी सकरात लगंदी आ, बच्चा चौधारी वराए वेंदा त अम्मा जा अखियुनि मां ॻोढ़ा किरी पवंदा आहिनि। चवंदी मां काॾे वञा, अॼु मुंहिंजो वस नथो हले। हे बचड़ा जिन खे मां पालियो अथमि, जिन खे थञ पीआरियमि, जिन खे तड़ कयमि करायमि, जिन जा गंद धोतम, जिन खे खीर पीआरियम, जिन खे मानियूं खारायम, अॼु मुंहिंजा बचड़ा जवान थिया आहिनि। अॼु मां काॾे वञा, मुंहिंजो वस नथो हले, मुंहिंजे मथो मौत जा माण्हू बीठा आहिनि। हिकिड़े मिंट जी बि मोहलत न मिलंदी, अम्मा खां ॻोढ़ा किरी पवंदा। उहा महल यादि कर, माण्हू मौत जा पोइते न मोटंदा। भली सारियूं ॻोठ अज़ीज़ करीब अबो अम्मा मिट माट ॾाढियूं करे पिया वेंदा, पर मोहलत न मिलंदी। आहे कि न? सकरात जी माल याद कर। अॼु ॻाल्हाईंदो थो अते, वकील लॻो पियो आहे, सुभाणे इहा ज़बान तारूं सां लॻी वेंदई। हेॾे पाणीअ जे हिकिड़े लुक में पीअण जी मोकल, पाणीअ जे हिकिड़े ढुक पीअण जी मोकल न मिलंदई, मानीअ जे हिकिड़े लुक में खाइण जी मोकल न मिलंदई। अल्लाह फरमातो अमन हाज़ल्लज़ी यरज़ुकुकुम इन अमसक रिज़्क़ह बल लज्जू ही उतुव्विन व नुफूर। सब ॾाढो त चओ सुभान अल्लाह। अल्लाह फरमाते ने सकरात वारे जी मां रोज़ी बंद कई आहे को माखो सोहा को दाणो त खाराए ॾेखारे, का ताक़त कान्हे का जो हिकिड़ो लुकमो खाराए सघे। आहे कोई न के को पीआरे त ॾेखारे। रब नथो घुरई त उहो पाणी बि पासन खां वही ईंदी। छाते वॾाई याद कर, वॾाई कई थी, मरणो भी ज़रूर थी, उहा महल भी त याद कर। अदा मरदासीं कि न? खुदा करे मरूं, पर चो कल में साण मरूं। छा सां मरूं?
ईमान सां खात्मो थे, नमाज पढ़दे मौत जे, जिक्र कंदे मौत जे, तरे फरमादो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। ईमान वारो टिजो मां अल्लाह खां जीअं वाके मुंहिंजे टिजण जो हक़ आहे, जॾहिं मरो त मुसलमान थी मरो। अदा मर्दा से किन अज पान तो तड़ करे सुभाणे कफन सेंगे चाणी पट ते सुमारे ब्या तड़ कराई नहीं, अज कपड़ा पान तो पाए सुभाणे कफन जा कपड़ा ढकाया वेंदई, उहा महल भी त याद कर। अज पान घुमंदो तो वते सुभाणे जनाजे जी खट खजी हलंदई, उहा महल भी त याद कर। अज मारन में आए बंगलन में आए सुभाणे कारे कलर में कबर में उछलाईंदई, जाते हेतरो जारो भी न रखंदई, दरी भी न रखंदई त हवा अड़ी लगे न टुंगड़ो भी पूरी दई, उते हवायूं अहिड़े क़िस्म जूं लॻंदई जे हिन जे कॾ लॻंदे त कबर बिश्त जो बाग बणिजी वेंदई। सब चो सुभान अल्लाह। तोड़े कबर कबर में गुती पई आ, पर अमल सालिया थी अंदर जो अंदर कबर एडी मोकरी थी वेंदी, अख ड्रेग ताईं जाते तुझी नज़र पई पवंदी। अदा इहे मंज़िलां तॾहिं नसीब थींदियूं जॾहिं हिन जे कर लॻंदासीं। छाजे करे ॾाढा वारा कुरान जे कड मज़ा उते थी जो जहन्नम भी आहे, मौत भी आ, कबर भी आ, समूरा चो क़यामत भी आ, चो पुलसरात भी आहे कि न। पेरी मंगल दुखी सेंगे चाणी सकरात थी, बुधो पेरी मंगल दुखी सकरात आ, छो त सकरात में माण्हू जो होश हलियो वेंदो आ। पर इहे हुकुम आ, शरई हुकुम आ। मुंहिंजो हुज़ूर फरमायो मिट माइट तव्हांजो क़रीबुल मौत आयो आहे, तव्हां ॾाढियूं करे न रो, पार न कढो, उन्हीअ खे इहे न चओ त कलमो पढ़ो, न न न मता न करे हुजे, छो त सकरात जे बेकड़ में आहे। तव्हां वॾे आवाज़ सां कलमो क़ुरान पढ़ो, मन हुनखे का समक अचे, कलमो पढ़ी लॾींदो वञे त मां उमिरि जा गुनाह माफ़ कयां। सुहिणो मौत इहो आहे। सभु चओ सुभान अल्लाह। सकरात भी दुखी थी आ, याद रखी छॾ, जाते अज़ीज़ करीब माण्हू सुञाणे न सघंदो आहे, होश न हूंदो आहे। समूरा चयो जेसि ताईं मथों आसानी न थिए। केतिरा महीननि जा महीना पिया हूंदा आहिनि, अज़ीज़ करीब मथों इंतज़ार में जान वियो, महीननि जा महीना गुज़री वेंदा आहिनि। सकरात जी दुखी मंज़िल पहिरीं थी, ॿी मंज़िल कबर थी, टीं मंज़िल पुलसरात थी। जे तुंहिंजी सकरात वारी मंज़िल आसान आहे त कबर वारी मंज़िल भी आसान थी वेंदई। जे कबर वारी मंज़िल सकरात वारी आसान थी त पुलसरात भी ईअं टपी वेंदे जीअं विझ चमकाट ॾींदी आहे। हेॾो जहन्नम पियो गाजूं कंदो, मथों पुलसरात हूंदी। के अहिड़ा भी हूंदा जेके विज वांगे टपी वेंदा, के भले घोड़े वांगे टपी वेंदा, के उठन वांगे टपी वेंदा, के संगे चाणी तिखी हवा वांगे टपी वेंदा। ख़ुदा करे उहो ॾींहुं थिए जो ख़ुदा इतों भी पार करे। ॾाढा आमीन चओ। बाक़ी जेको हेठि किरियो त वढिजी कपिजी जहन्नम में वेंदो। ख़ुदा बचाए। आमीन त जो हा बचो। ये तॾहिं मंज़िला नसीब थींदई जॾहिं हिन जे कॾ लॻंदे मज़ो थी कुरान में, पोइ अहिड़ी जन्नत मिलंदई जाते तुझो अकुल हैरान थी वेंदो। अल्लाह फरमातो व उज़लिफतुल जन्नतु लिल मुत्तक़ीन। जॾहिं नेकोकारनि जे आॾो बिश्त बिहारे वेंदो, उमिरि जा ॾुख उनको घड़ीअ में लही वेंदा। ओ भला दे तुझे जन्नत में छा हूंदो? फरमातो इन्नल मुत्तक़ीन फी जन्नातिन व उयून उदखुलूहा बिसलामिन आमिनीन व नज़अना मा फी सुदूरिहिम मिन गिल्लिन इख्वानन अला सुरुरिन मुतकाबिलीन ला यमस्सुहुम नसबू वमा हुम मिनहा बिमुखरजीन। सब ॾाढा चओ सुभान।
يدخل الذين آمنوا وعملوا الصالحات جنات تجري من تحتها الأنهار يحلون فيها من أساور من ذهب ولؤلؤا ولباسهم فيها حرير. اللہ سے فرمایا تو جے اللہ سے فرمایا اوہے شخص جن ایمان آندو اے عمل صالح کیا ان کے اہڑی جنت میں داخل کندم جن جے تھا نہریوں تھو اللہ فرمایا تو نہرن وارو بشت درینو مان پٹ جا وگا تا پارایا ونن قرآن تو فرمایا تو موتی تا پارایا ونن قرآن تو فرمایا سون جا کنگن بھی پہرایا ونن. سمورا چو خدا جی جنت نعمتن دا بھری پیا باغ میوا نہریوں پٹ جا وگا حضور جو بھاکر نبی جو دیدار آب حوض کندر سمورا چو جنتن کے روبرو اللہ جو دیدار بھی تھینو. کیرن کے بستری نیتے والے من خاف مقام ربی جنتان فبأي آلاء ربكما تكذبان. اللہ فرمایا تو جے کو منجے آڈو پیڑ کھنڈنو انہیں جے لائے ماں ڈبل باغی چنوارو بشت تیار کیوں آ. اللہ تعالیٰ ہمیں اساں کے اوہے بشت جو ماریوں نصیب کرے چو جے کے قرآن میں بدائیں تھے. آمین تو چو آمین تو چو. اج وڈو فتنو فساد لگو پیو آ زنا چوٹی کہیں بیٹھی آ چوری جوا ہر برائی عروج تے آ مانو ایئں تھا کسن جی بکریوں کچھ بھی ہن قرآن چھڈیو آ در بدر تڈی ہوں تنجے کرے قرآن کے چمڑو تو اہڑیوں ماریوں سون جو اللہ نصیب کندو جاتے جن شے جی طلب تھیندی اوہو میوو اچی اگے حاضر تھیندو. سب چو سبحان اللہ. ہتوں جے باغن جو تاما متھن ہاں پارا ہیٹھن پر جے کہ جنت میں باغ بہاریا تھی خدا انہوں جو پارا متھے تاما ہی لڑکن جو پیوں ہیٹھوں نہریوں پیوں اگے وانجو جاتے جنت جی دل گھرندی تے میوو اچی اگے حاضر تھیندس. سب چو سبحان اللہ. پٹے کھا جھل وارو کو نہ ہوندی ماں خدا جی جنت جے کا نعمتن سان بھری پیا بانا یکی گھڑوں تھی گھرت ماں جائے وٹھن میں تو تھک دے ماں خدا جن میں نہ تھک. دعا ہے اللہ تعالیٰ مجھے حاضری تہاں جی منظور فرمائے تہاں سانجے مال میں ایمان میں رزق میں بچن میں برکت کرے. آخر دعوانا الحمدللہ رب العالمین. اللہم صلی اللہ سیدنا مولانا محمد مبارک وسلم. اللہ سانجو پڑھن قبول کر اللہ سانجو بدھن قبول کر اللہ جو ہت کر کے تھی جنت میں بھی انہیں کر